मेले जे 5 ॾींहं जी हिन आख़िरी फ़िक्री निशस्त में असां जेको आहे सो शुरूआत करे रहिया आहियूं। हिकिड़े अहिड़े सेशन ते ॻाल्हि ॿोल करणु वञी रहिया आहियूं जेको असां पंहिंजी रोज़मर्रा गुफ़्तगू में ॿुधंदा रहूं था त ही क़ौमी बयानियो आहे, ही क़ौमी कल्चर आहे, ही क़ौमी ॿोली आहे ऐं हिकिड़ो तज़ाद आहे असांजे दिमाग़नि में त आख़िर बयानियो कंस्ट्रक्ट केरु कंदो आहे, बयानियो हूंदो छा आहे ऐं उनजो पर्पस छा आहे। इहो को पॉलिटिकल स्टेटमेंट आहे, को इंटेलेक्चुअल डिबेट डिस्कोर्स आहे ऐं क़ौमी छा थींदो आहे ऐं मक़ामी छा हूंदो आहे। इहे हिकिड़ा वॾा सवाल आहिनि असांजे अॻियां, हिकिड़ा इंटेलेक्चुअल क्वेश्चन्स आहिनि हिन दौर जा जिथे बार बार साॻा ई सवाल रिपीट थींदा रहनि था। इन ते असां जे त हीउ अयास मेलो आहे ऐं अयास जी जेका बि फ़िक्र फ़लसफ़ो आहे उन में अयास इन्हनि सभिनी फॉल्स नोशन्स खे न सिर्फ़ु चैलेंज कयो आहे, क्वेश्चन कयो आहे, पर उन्हनि लाइ डूम्सडे वांगुरु हिकिड़ी प्रिडिक्शन बि कई आहे त इहे सस्टेन न आहिनि करणा। पर अॼु बि असां इहे सॼी डिबेट ॿुधंदा अचूं था ऐं हिकिड़ो गैर इरादी तौर ते असांजे ज़हन में इहे शयूं रेज़ोनेंस कंदियूं रहनि थियूं। त असां सोचियो त हिन डिबेट खे अयास मेले जी कंक्लूजन हिकु अहिड़ी डिबेट ते कई वञे त हिन महिल जेको असांजे साम्हूं बयानियुनि जो तज़ाद आहे, हिकिड़ो मुआशिरो तज़ादनि जे वर चढ़ी वियो आहे, त उन्हनि खे कीअं असां ॾिसी सघूं था। हिन निशस्त में गुफ़्तगू करण लाइ जिन महिमाननि खे असां दावत ॾिनी आहे, जेके रवायती जुमिला आहिनि उहे त ज़रूरु चवणु घुरिजनि। सिंध छा पाकिस्तान जो नामवर दानिश्वर मोहतरम जामी चांडियो साहिबु असां सां हिन निशस्त में गॾु आहिनि ऐं उन्हनि जे भर में जमील अहमद साहिबु वेठा आहिनि ऐं उन्हनि जे भर में सरताज खान साहिबु वेठा आहिनि। जमील अहमद साहिबु उर्दूअ में जेके माण्हू फेसबुक ते जमील साहिब खे फॉलो कनि था त हिकिड़ो जेको डोमिनेंट नैरेटिव आहे उनजे अगेंस्ट मुस्तक़िल जमील साहिब जा लेख ईंदा रहनि था ऐं उनजे विच में उन्हनि सां गॾु सरताज खान जेके वेठा आहिनि पाण पख्तून अदब ऐं कल्चर ते लिखियो आहे, हिकिड़ो पूरो किताबु लिखियो आहे। तारीख़ जेको रिसालो निकिरंदो डॉक्टर मुबारक अली कढंदा हुया उन में बि पाण गॾु रहिया आहिनि। उन्हनि जे भर में वेठो आहे मोहतरम इमदाद चांडियो साहिबु, पाण सियासी कारकुन रहिया, सहाफ़ी रहिया, शाहद लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में प्रोफेसर रहिया। मां पंहिंजे सभिनी महिमाननि खे भलीकार कंदे जीअं त हिन महिल तव्हां ॾिसो पिया त असांजो पिंडाल बि भरियलु आहे ऐं असांजा जेके नौजवान आहिनि उहे बि वॾे तादाद में मौजूदु आहिनि। त मां शुरूआति कंदसि जामी साहिब खां त तव्हां हीउ जेको असां बार बार हिकिड़ो लफ़्ज़ ॿुधंदा रहूं था हीउ बयानियो आहे, त बयानियो खे असां डिफाइन कीअं था कयूं ऐं बयानियो कीअं कंस्ट्रक्ट कयो वेंदो आहे, इन ते रोशनी विझो। मुंहिंजे ख़्याल में हीउ तमामु हिकिड़ो अहम ऐं हिकिड़ो बुनियादी मौज़ू आहे जंहिं ते हीअ वेहक में असां वेठा आहियूं। ऐं तव्हांजे सवाल जीअं तव्हां पहिरीं शुरूआति मूंखां थी आहे त मां कुझु ॿ टे नुक़्ता ज़रूरु वाज़े कयां त जीअं सवलाई थिए सॼी ॻाल्हि खे सम्झण में। ॾिसो, समाज में हर दौर में हर जेको दौरु थिए थो उन में हिकिड़े पासे जीअं फोको चयो त हर दौरु पंहिंजो एपिस्टीम डेवलप करे थो, पंहिंजो हिकिड़ो इल्म जो पूरो हिकिड़ो निज़ाम खणी हर दौरु हले थो, उहो अॻिते हली मतरूक बि थिए थो। त ईअं हर दौरु हिकिड़ो निज़ाम ख़्याल बि खणी हले थो। मिसाल हिकिड़े फ़र्द वटि ख़्यालु आहे त उहो हिकिड़ो इनफ़िरादी ख़्यालु आहे, पर जॾहिं को ख़्यालु जेकॾहिं समाज जे अंदरि पंहिंजूं पाड़ूं पुख़्तियूं करे थो ऐं कंहिं इज्तिमाइयत ॾे वञे थो त उनखे चइबो आहे त इहो निज़ाम ख़्यालु आहे ऐं उनखे ई बयानियो चइबो आहे असल में। तमामु ख़ूबसूरत। ॿी ॻाल्हि जेका सम्झण जोगी आहे उहा इहा आहे त कंहिं बि समाज में हिकिड़ो बयानियो नथो थी सघे, इहा ग़लति फ़हमी आहे, अहम सुवाल आहे। ऐं जेकॾहिं के गिरोह इहो क्लेम कनि था त जेको उन्हनि जो गिरोही नुक़्ते नज़र आहे इहो दरअसल सॼी क़ौम जो मुतफ़िक़ बयानियो आहे त इहो हिकिड़ो मफ़रूज़ो आहे। ऐं इन करे असांखे ॿियो नुक़्तो इहो सम्झणो पवंदो इन सॼे डिबेट में त दरअसल हर समाज में हिकिड़ा गिरोही बयानिया नुक़्ते नज़र थियनि था, एपिस्टीम थियनि था, हिकिड़ा पूरा निज़ाम ख़्याल थियनि था। ऐं मां उनखे अञा वाज़े कयां त हर समाज में जेके अंदरूनी तज़ाद थियनि था तबक़ाती, त हर तबिको पंहिंजो निज़ाम ख़्याल खणी हले थो ऐं हर तबिको पंहिंजो हिकिड़ो नैरेटिव कंस्ट्रक्ट करे थो। पोइ उन्हनि में विच में के कॉमन बि अंसर हूंदा आहिनि ऐं उन में तज़ाद बि हूंदा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि आहे साॻी तरह बिल्कुलु इहा हाणे ॻाल्हि थी नैरेटिव जी, साॻी तरह कंहिं बि समाज में अदब हिकु क़िस्म जो थी सघे ई नथो। जीअं समाज जा नुक़्ते नज़र ऐं एपिस्टीम्स ऐं निज़ाम ख़्याल मुख़्तलिफ़ ऐं मुतज़ाद थियनि था,
बिल्कुलु ईअं हर दौर जे अदब जे अंदरि रिवायतूं मुख़्तलिफ़ बि हुजनि थियूं, मुतज़ाद बि हुजनि थियूं। इन करे को बि गिरोह जॾहिं उथी बीहे थो ऐं चए थो त हीअ असां वारो जेको नुक़्ता नज़र आहे या बयानी आहे, इहो ई दरअसल समाज जो पूरो नुमाइंदा, त इन में मसइला सां अचनि था। हाणे इन सॼी ॻाल्हि खे सम्झी मां पंहिंजी ॻाल्हि खे पहिरें राउंड में पंहिंजो ओपिनियन ॾियां, पोइ दोस्त ॿिया ॻाल्हाईंदा वरी ॿिए राउंड में। उहो इहो आहे त असांजे तनाज़ुर में हाणे ज़रा अयाज़ जी महफ़िल आहे ऐं अयाज़ जो मेलो आहे, त सिंध जे तनाज़ुर में जेका मां हिते ॻाल्हि करणु चाहींदुसि उहा इहा आहे त पावर पंहिंजो नैरेटिव कंस्ट्रक्ट करे थो ऐं अवाम बि पंहिंजो हिकिड़ो नुक़्ते नज़र ऐं पंहिंजो नैरेटिव कंस्ट्रक्ट करे थो, पोइ टेंजिबल हुजे इंटेंजिबल हुजे, नज़र अचे या नज़र न अचे कंहिं चिटी मुनज़िम शिकिल में, पर हर दौर जे अंदरि जेका ताक़त जी शिकिल आहे जबर जी, उनजो बि हिकिड़ो नैरेटिव आहे। ऐं जेको ॿिए पासे बीठल आहे हिकिड़ो अवाम या मज़लूम माण्हू, मज़लूम तबिका, आम माण्हू, आम गुम थियल बेनाम माण्हू, पोइ उन में मायूं हुजनि, मर्द हुजनि, हारी हुजनि, मज़दूर हुजनि, हर उहो जेको बज़ाहिर। त मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे त सिंधी अदब जे तनाज़ुर में हिकिड़ी ॾाढी दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त असां वटि तव्हां ॾिसो त मिसाल तौरु मां घणो परे न वञा पर ॿ टे मिसाल ॾियणु चाहियां त अरगून तुर्ख समन जे ज़वाल खां पोइ सिंध 200 साल अरगून तुर्खान दौरु ॾिठो ऐं अरगून तुर्खान दौर में हिकिड़ी जाबिर ऐं ग़ासिब कुवत हिते हिकिड़ो नुक़्ते नज़र ऐं हिकिड़ो बयानियो कंस्ट्रक्ट करण जी मुकमल कोशिशि कई जेको उन ज़माने जो रियासती बयानियो हो। ऐं जॾहिं उन खां पोइ दौरु अचे थो कलोड़नि जो त तव्हां ॾिसो त उन सॼे तनाज़ुर में शाह लतीफ़ पंहिंजे शाइरीअ ज़रिए हिकिड़ो मुतबादिल बयानियो ऐं नुक़्ते नज़र आणे थो जेको फ़ारसी जहिड़ी हसीन ॿोली जे तसलुत खे रद्द करे थो, जेको उन जबर जी शिकिलूं रद्द करे थो ऐं सिंधी समाज जो सदियुनि खां बीठल जेको हिकिड़ो अवामी बयानियो आहे उनखे वॾी कमाल हुस्नाकी सां पेश करे थो। जदीद दौर जो मिसाल ॾियूं, मिसाल तौरु त तव्हां ॾिसो त पाकिस्तान ठहण खां पोइ जी बि ॻाल्हि कयूं जेकॾहिं त पाकिस्तान ठहण खां पोइ मूंखे इक़बाल लाइ एतिराम आहे, उन ते सख़्तु एतिराज़ बि आहिनि, पर रियासत जेको पंहिंजो हिकिड़ो नुक़्ते नज़र ऐं बयानियो इस्टेब्लिश करणु चाहियो, असां ॾिसूं था त सिंधी अदब जो जेको जदीद दौरु आहे उन पंहिंजी तरक़ी पसंदी सां, वतन दोस्तीअ सां, रोशन ख़यालीअ सां ऐं हिकिड़े मुतबादिल नुक़्ते नज़र सां तव्हां ॾिसंदव। मिसाल तौरु साॼी धुर ख़ुदि शाह लतीफ़ खे यरगमाल करणु चाहियो, पर जॾहिं साईं GM सैद लिखियो पैगाम लतीफ़ त इहो हिकिड़ो मुतबादिल बयानियो हो। ईअं तव्हां ॾिसंदव त असांजे वन यूनिट जो पूरो दौरु जेको आहे त पूरो दौरु वन यूनिट जो रियासत जो ऐं हुक्मरान कुवतुनि जो जेको ठाहियलु ऐं जुड़ियल बयानियो असांखे सॼो सिंधी अदब ऐं सिंधी समाज जो फ़िक्री ढांचो जेको मुतबादिल, त मां सम्झां थो त जेका ॻाल्हि तव्हांजी सवाल जी खे हिते कंक्लूड कजे पहिरें भाङे में, त असांखे ॾिसणो पवंदो त रियासत ऐं ग़ासिब ऐं अवाम दुश्मन कुवतुनि जो जेको जोड़ियल ऐं तश्कील कयल बयानियो आहे उन जूं शिकिलियूं कहिड़ियूं आहिनि। पिदरी समाज जी ॻाल्हि सवेर खां थी आहे, कल्ह खां थी आहे, उहो उन जो हिसो आहे त जेके बि जबर जूं शिकिलियूं आहिनि, तसलुत जूं शिकिलियूं आहिनि, ग्रामची जे ॿोलीअ में हेजेमनी जूं शिकिलियूं आहिनि, उहे सभई जेको बयानियो समाज ते मुस्तरद करणु चाहिनि थियूं, हर दौर जो हिकिड़ो जेको अवामी रुझान आहे ऐं तरक़ी पसंदि रुझान आहे, उहो उन जे मज़ाहिमत में जवाबी बयानियो कंस्ट्रक्ट करे थो ऐं उन में असांजे अदब जो हिकिड़ो तमामु बुनियादी किरदारु आहे, शाह खां वठी अयाज़ खां वठी बुखारी खां वठी अॼोके दौर ताईं। इब्तिदाई तौर मां तमामु बेहतरीन जामी तहाँ काउंटर नैरेटिव की गाल कई। जमील साहब, मैं आपकी तरफ आती हूँ कि क्या ये ज़रूरी है कि कोई कौमी बयानिया हो, जिस कसीरुल कौमी मुल्क में जिसमें हम आबाद हैं उसमें क्या कोई एक कौमी बयानिया हो सकता है? सबसे पहले तो मैं अदी अमर सिंधु का शुक्रगुज़ार हूँ कि उन्होंने मुझे दावत दी और ये एज़ाज़ बख्शा। ख़ास तौर पे अयाज़ मेलों के हवाले से मैं ये कहना चाहूँगा कि ये मेला आप लोगों को नहीं अंदाज़ा कि ये आपके अंदर क्या चीज़ पैदा कर रहा है, कौन सी तब्दीलियाँ आगे चल के ये अयाज़ मेलों आपके अंदर लाएगा और सिंध के मुस्तक़बिल के लिए किस कदर खुशाइन चीज़ है, ये अभी शायद आप लोगों को अंदाज़ा नहीं है, लेकिन आगे चल के ये सारी चीज़ें सामने आती जाएंगी। क्योंकि यहाँ मैं जिस तरह लोगों को वॉलंटरी काम करते हुए देखता हूँ, देख रहा हूँ, तो ऐसी चीज़ें आपको किसी और जगह शायद ना मिलें, क्योंकि वो सारे पेड काम करने वाले होते हैं और यहाँ जो जज्बा है वो अलग ही है और ये इनकलाबी चीज़ें होती हैं। ये इसके अभी असरात जब सामने आएंगे तो फिर आप देखिएगा। जैसे कि आपका सवाल है कि कौमी या रियासती जो बयानिया है ये होना चाहिए,
ये तो खैर मैं अपनी बात शुरू करूँगा। पहले तो ये आपसे अर्ज़ करना चाहूँगा कि कल्चर पे जब हम बात करते हैं, कल्चर उठता है हुनरमंदों से, काश्तकारों से, निचले तबके से। ये कल्चर कोई रियासत नहीं दे सकती, कोई हुक्मरान नहीं दे सकता, कोई मालदार डेवलप नहीं करता। हत्ता कि मैं आपसे अर्ज़ करूं कि जो बा मुहावरा बोली होती है वो आपको यूनिवर्सिटी के असातिज़ा नहीं देंगे, वो ख़राब करते हैं ज़बानें असातिज़ा। ज़बान आपको गांव में, गोठ में, किसी हुनरमंद के पास आप बैठ के जब आप उसकी बोली सुनेंगे ना, तब आपको पता चलेगा कि ज़बान यहाँ से निकलती है। ये जो ज़बान की मैंने कहा कि असातिज़ा ख़राब करते हैं, उसकी मिसाल ये है कि उर्दू को ख़राब करने वाले ये असातिज़ा ही तो हैं कि उसमें उन्होंने फ़ारसी घुसेड़ दी, अरबी, ये हिंदी है असल में, और इसको मतलब उसको इस्लाम कबूल करवाया गया और उसको उर्दू का नाम रखा गया। ये जो जुल्म, मैं तो जुल्म कहूँगा, क्योंकि इससे फिर आगे तकसीम की राहें खुलीं और खूनी तकसीम उसकी बुनियाद उस वक्त पड़ी जब इसको अयास मेले जे 5 ॾींहं जी हिन आख़िरी फ़िक्री निशस्त में असां जेको आहे सो शुरूआत करे रहिया आहियूं। हिकिड़े अहिड़े सेशन ते ॻाल्हि ॿोल करणु वञी रहिया आहियूं जेको असां रोज़ पंहिंजी रोज़मर्रा गुफ़्तगू में ॿुधंदा रहूं था त ही क़ौमी बयानियो आहे, ही क़ौमी कल्चर आहे, ही क़ौमी ॿोली आहे। ऐं हिकिड़ो तज़ाद आहे असांजे दिमाग़नि में त आख़िर बयानियो कंस्ट्रक्ट केरु कंदो आहे, बयानियो हूंदो छा आहे ऐं उनजो पर्पस छा आहे। इहो को पॉलिटिकल स्टेटमेंट आहे, को इंटेलेक्चुअल डिबेट डिस्कोर्स आहे, ऐं क़ौमी छा थींदो आहे ऐं मक़ामी छा हूंदो आहे। इहे हिकिड़ा वॾा सवाल आहिनि असांजे अॻियां, हिकिड़ा इंटेलेक्चुअल क्वेश्चन्स आहिनि हिन दौर जा, जिथे बार बार साॻा ई सवाल रिपीट थींदा रहनि था। इन ते असां जे त ही अयास मेलो आहे ऐं अयास जी जेका बि फ़िक्र फ़लसफ़ो आहे उन में अयास इन्हनि सभिनी फॉल्स नोशन्स खे न सिर्फ़ु चैलेंज कयो आहे, क्वेश्चन कयो आहे, पर उन्हनि लाइ डूम्सडे वांगी हिकिड़ी प्रिडिक्शन बि कई आहे त इहे सस्टेन न आहिनि करणा। पर अॼु बि असां इहे सॼी डिबेट ॿुधंदा अचूं था ऐं हिकिड़ो गैर इरादी तौर ते असांजे ज़हन में इहे शयूं रेज़ोनेंस कंदियूं रहनि थियूं। त असां सोचियो त हिन डिबेट खे अयास मेले जी कंक्लूजन हिकु अहिड़ी डिबेट ते कई वञे त हिन महिल जेको असांजे साम्हूं बयानियुनि जो तज़ाद आहे, हिकिड़ो मुआशिरो तज़ादनि जे वर चढ़ी वियो आहे, त उन्हनि खे कीअं असां ॾिसी सघूं था। हिन निशस्त में गुफ़्तगू करण लाइ जिन महिमाननि खे असां दावत ॾिनी आहे, जेके रवायती जुमिला आहिनि उहे त ज़रूरु चवणु घुरिजनि। सिंध छा पाकिस्तान जो नामवर दानिश्वर मोहतरम जामी चांडियो साहिबु असां सां हिन निशस्त में गॾु आहिनि ऐं उन्हनि जे भर में जमील अहमद साहिबु वेठा आहिनि ऐं उन्हनि जे भर में सरताज खान साहिबु वेठा आहिनि। जमील अहमद साहिबु उर्दूअ में जेके माण्हू फेसबुक ते जमील साहिब खे फॉलो कनि था त हिकिड़ो जेको डोमिनेंट नैरेटिव आहे उन जे अगेंस्ट मुस्तक़िल जमील साहिब जा लेख ईंदा रहनि था ऐं उन जे विच में उन्हनि सां गॾु सरताज खान जेके वेठा आहिनि पाण पख्तून अदब ऐं कल्चर ते लिखियो आहे, हिकिड़ो पूरो किताबु लिखियो आहे। तारीख़ जेको रिसालो निकिरंदो डॉक्टर मुबारक अली कढंदा हुया उन में बि पाण गॾु रहिया आहिनि। उन्हनि जे भर में वेठो आहे मोहतरम इमदाद चांडियो साहिबु, पाण सियासी कारकुन रहिया, सहाफ़ी रहिया, शाहद लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में प्रोफेसर रहिया। मां पंहिंजे सभिनी महिमाननि खे भलीकार कंदे, जीअं त हिन महिल तव्हां ॾिसो पिया त असांजो पिंडाल बि भरियलु आहे ऐं असांजा जेके नौजवान आहिनि उहे बि वॾे तादाद में मौजूदु आहिनि। त मां शुरूआति कंदसि जामी साहिब खां त तव्हां ही जेको असां बार बार हिकिड़ो लफ़्ज़ ॿुधंदा रहूं था, हीउ बयानियो आहे, त बयानियो खे असां डिफाइन कीअं था कयूं ऐं बयानियो कीअं कंस्ट्रक्ट कयो वेंदो आहे, इन ते रोशनी विझो। मुंहिंजे ख़्याल में ही तमामु हिकिड़ो अहम ऐं हिकिड़ो बुनियादी मौज़ू आहे जंहिं ते हीअ वेहक में असां वेठा आहियूं। ऐं तव्हांजे सुवाल जीअं तव्हां पहिरीं शुरूआति मूंखां थी आहे त मां कुझु ॿ टे नुक़्ता ज़रूरु वाज़े कयां त जीअं सवलाई थिए सॼी ॻाल्हि खे सम्झण में। ॾिसो, समाज में हर दौर में हर जेको दौरु थिए थो उन में हिकिड़े पासे जीअं फोको चयो त हर दौरु पंहिंजो एपिस्टीम डेवलप करे थो,
पंहिंजो हिकिड़ो इल्म जो पूरो हिकिड़ो निज़ाम खणी हर दौरु हले थो, उहो अॻिते हली मतरूक बि थिए थो। त ईअं हर दौरु हिकिड़ो निज़ाम ख़्याल बि खणी हले थो। मिसाल हिकिड़े फ़र्द वटि ख़्यालु आहे त उहो हिकिड़ो इनफ़िरादी ख़्यालु आहे, पर जॾहिं को ख़्यालु जेकॾहिं समाज जे अंदरि पंहिंजूं पाड़ूं पुख़्तियूं करे थो ऐं कंहिं इज्तिमाहियत ॾे वञे थो त उनखे चइबो आहे त इहो निज़ाम ख़्यालु आहे ऐं उनखे ई बयानियो चइबो आहे असल में। तमामु ख़ूबसूरत। ॿी ॻाल्हि जेका सम्झण जोगी आहे उहा इहा आहे त कंहिं बि समाज में हिकिड़ो बयानियो नथो थी सघे, इहा ग़लति फ़हमी आहे। इहो इंतिहाई अहम सुवालु आहे। ऐं जेकॾहिं के गिरोह इहो क्लेम कनि था त जेको उन्हनि जो गिरोही नुक़्ते नज़र आहे इहो दरअसल सॼी क़ौम जो मुतफ़िक़ बयानियो आहे त इहो हिकिड़ो मफ़रूज़ो आहे। ऐं इन करे असांखे ॿियो नुक़्तो इहो सम्झणो पवंदो इन सॼे डिबेट में त दरअसल हर समाज में हिकिड़ा गिरोही बयानिया नुक़्ते नज़र थियनि था, इप्स्टीम थियनि था, हिकिड़ा पूरा निज़ाम ख़्याल थियनि था। ऐं मां उनखे अञा वाज़े कयां त हर समाज में जेके अंदरूनी तज़ाद थियनि था तबक़ाती, त हर तबिको पंहिंजो निज़ाम ख़्याल खणी हले थो ऐं हर तबिको पंहिंजो हिकिड़ो नैरेटिव कंस्ट्रक्ट करे थो। पोइ उन्हनि में विच में के कॉमन बि अंसर हूंदा आहिनि ऐं उन में तज़ाद बि हूंदा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि आहे। साॻी तरह बिल्कुलु इहा हाणे ॻाल्हि थी नैरेटिव जी, साॻी तरह कंहिं बि समाज में अदब हिकु क़िस्म जो थी सघे ई नथो। जीअं समाज जा नुक़्ते नज़र ऐं इप्स्टीम्स ऐं निज़ाम ख़्याल मुख़्तलिफ़ ऐं मुतज़ाद थियनि था, बिल्कुलु ईअं हर दौर जे अदब जे अंदरि रिवायतूं मुख़्तलिफ़ बि हुजनि थियूं, मुतज़ाद बि हुजनि थियूं। इन करे को बि गिरोह जॾहिं उथी बीहे थो ऐं चए थो त हीअ असां वारो जेको नुक़्ते नज़र आहे या बयानियो आहे इहो ई दरअसल समाज जो पूरो नुमाइंदा, त इन में मसइला साम्हूं अचनि था। हाणे इन सॼी ॻाल्हि खे सम्झी मां पंहिंजी ॻाल्हि खे पहिरें राउंड में पंहिंजो ओपिनियन ॾियां, पोइ दोस्त ॿिया ॻाल्हाईंदा वरी ॿिए राउंड में। उहो इहो आहे त असांजे तनाज़ुर में हाणे ज़रा अयाज़ जी महफ़िल आहे ऐं अयाज़ जो मेलो आहे, त सिंध जे तनाज़ुर में जेका मां हिते ॻाल्हि करणु चाहींदुसि उहा इहा आहे त पावर पंहिंजो नैरेटिव कंस्ट्रक्ट करे थो ऐं अवाम बि पंहिंजो हिकिड़ो नुक़्ते नज़र ऐं पंहिंजो नैरेटिव कंस्ट्रक्ट करे थो। पोइ टेंजिबल हुजे, इंटेंजिबल हुजे, नज़र अचे या नज़र न अचे कंहिं चिटी मुनज़िम शिकिल में, पर हर दौर जे अंदरि जेका ताक़त जी शिकिल आहे जबर जी, उनजो बि हिकिड़ो नैरेटिव आहे। ऐं जेको ॿिए पासे बीठल आहे हिकिड़ो अवाम या मज़लूम माण्हू, मज़लूम तबिका, आम माण्हू, आम गुम थियल बेनाम माण्हू, पोइ उन में मायूं हुजनि, मर्द हुजनि, हारी हुजनि, मज़दूर हुजनि, हर उहो जेको बज़ाहिर। त मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे त सिंधी अदब जे तनाज़ुर में हिकिड़ी ॾाढी दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त असां वटि तव्हां ॾिसो त मिसाल तौरु मां घणो परे न वञा पर ॿ टे मिसाल ॾियणु चाहियां त अरगून तुर्ख समन जे ज़वाल खां पोइ सिंध 200 साल अरगून तुर्खान दौरु ॾिठो ऐं अरगून तुर्खान दौर में हिकिड़ी जाबिर ऐं ग़ासिब कुवत हिते हिकिड़ो नुक़्ते नज़र ऐं हिकिड़ो बयानियो कंस्ट्रक्ट करण जी मुकमल कोशिशि कई जेको उन ज़माने जो रियासती बयानियो हो। ऐं जॾहिं उन खां पोइ दौरु अचे थो कलोड़नि जो त तव्हां ॾिसो त उन सॼे तनाज़ुर में शाह लतीफ़ पंहिंजे शाइरीअ ज़रिए हिकिड़ो मुतबादिल बयानियो ऐं नुक़्ते नज़र आणे थो जेको फ़ारसी जहिड़ी हसीन ॿोली जे तसलुत खे रद्द करे थो, जेको उन जबर जी शिकिलूं रद्द करे थो ऐं सिंधी समाज जो सदियुनि खां बीठल जेको हिकिड़ो अवामी बयानियो आहे उनखे वॾी कमाल हुस्नाकी सां पेश करे थो। जदीद दौर जा मिसाल ॾियूं, मिसाल तौरु त तव्हां ॾिसो त पाकिस्तान ठहण खां पोइ जी बि ॻाल्हि कयूं जेकॾहिं त पाकिस्तान ठहण खां पोइ मूंखे इक़बाल लाइ एतिराम आहे, उन ते सख़्तु एतिराज़ बि आहिनि, पर रियासत जेको पंहिंजो हिकिड़ो नुक़्ते नज़र ऐं बयानियो इस्टेब्लिश करणु चाहियो, असां ॾिसूं था त सिंधी अदब जो जेको जदीद दौरु आहे उन पंहिंजी तरक़ी पसंदी सां, वतन दोस्तीअ सां, रोशन ख़यालीअ सां ऐं हिकिड़े मुतबादिल नुक़्ते नज़र सां तव्हां ॾिसंदव। मिसाल तौरु साॼी धुर ख़ुदि शाह लतीफ़ खे यरगमाल करणु चाहियो, पर जॾहिं साईं GM सैद लिखियो पैगाम लतीफ़ त इहो हिकिड़ो मुतबादिल बयानियो हो। ईअं तव्हां ॾिसंदव त असांजे वन यूनिट जो पूरो दौरु जेको आहे त पूरो दौरु वन यूनिट जो रियासत जो ऐं हुक्मरान कुवतुनि जो जेको ठाहियलु ऐं जुड़ियल बयानियो असांखे सॼो सिंधी अदब ऐं सिंधी समाज जो फ़िक्री ढांचो जेको मुतबादिल। त मां सम्झां थो त जेका ॻाल्हि तव्हांजी सवाल जी खे हिते कंक्लूड कजे पहिरें भाङे में त असांखे ॾिसणो पवंदो त रियासत ऐं ग़ासिब ऐं अवाम दुश्मन कुवतुनि जो जेको जोड़ियल ऐं तश्कील कयल बयानियो आहे उन जूं शिकिलियूं कहिड़ियूं आहिनि। पिदरी समाज जी ॻाल्हि सवेर खां थी आहे, कल्ह खां थी आहे, उहो उन जो हिसो आहे त जेके बि जबर जूं शिकिलियूं आहिनि, तसलुत जूं शिकिलियूं आहिनि, ग्रामची जे ॿोलीअ में हेजेमनी जूं शिकिलियूं आहिनि, उहे सभई जेको बयानियो समाज ते मुसरत करणु चाहिनि थियूं, हर दौर जो हिकिड़ो जेको अवामी रुझान आहे
ऐं तरक़ी पसंदि रुझान आहे उहो उन जे मज़ाहिमत में जवाबी बयान जो कंस्ट्रक्ट करे थो ऐं उन में असांजे अदब जो हिकिड़ो तमामु बुनियादी किरदारु आहे। शाह खां वठी अयाज़ खां वठी बुखारी खां वठी अॼोके दौर ताईं इब्तिदाई तौर मां ई चवंदा आहिनि। तमाम बेहतरीन जामी तहाँ काउंटर नैरेटिव की गाल कई। जमील साहब, मैं आपकी तरफ आती हूँ कि क्या ये ज़रूरी है कि कोई कौमी बयानिया हो जिस कसीरुल कौमी मुल्क में जिसमें हम आबाद हैं उसमें क्या कोई एक कौमी बयानिया हो सकता है? सबसे पहले तो मैं अदी अमर सिंधु का शुक्रगुज़ार हूँ कि उन्होंने मुझे दावत दी और ये एज़ाज़ बख्शा। ख़ास तौर पे अयाज़ मेलों के हवाले से मैं ये कहना चाहूँगा कि ये मेला आप लोगों को नहीं अंदाज़ा कि ये आपके अंदर क्या चीज़ पैदा कर रहा है, कौन सी तब्दीलियाँ आगे चल के ये अयाज़ मेलों आपके अंदर लाएगा और सिंध के मुस्तकबिल के लिए किस कदर खुशाइन चीज़ है, ये अभी शायद आप लोगों को अंदाज़ा नहीं है, लेकिन आगे चल के ये सारी चीज़ें सामने आती जाएंगी। क्योंकि यहाँ मैं जिस तरह लोगों को वॉलंटरी काम करते हुए देखता हूँ, देख रहा हूँ, तो ऐसी चीज़ें आपको किसी और जगह शायद ना मिलें, क्योंकि वो सारे पेड काम करने वाले होते हैं और यहाँ जो जज्बा है वो अलग ही है और ये इनकलाबी चीज़ें होती हैं। ये इसके अभी असरात जब सामने आएंगे तो फिर आप देखिएगा। जैसे कि आपका सवाल है कि कौमी या रियासती जो बयानिया है ये होना चाहिए, ये तो खैर मैं अपनी बात शुरू करूँगा। पहले तो ये आपसे अर्ज़ करना चाहूँगा कि कल्चर पे जब हम बात करते हैं, कल्चर उठता है हुनरमंदों से, काश्तकारों से, निचले तबके से। ये कल्चर कोई रियासत नहीं दे सकती, कोई हुक्मरान नहीं दे सकता, कोई मालदार डेवलप नहीं करता। हत्ता कि मैं आपसे अर्ज़ करूं कि जो बा मुहावरा बोली होती है वो आपको यूनिवर्सिटी के असातिज़ा नहीं देंगे, वो ख़राब करते हैं ज़बानें असातिज़ा। ज़बान आपको गांव में, गोठ में, किसी हुनरमंद के पास आप बैठ के जब आप उसकी बोली सुनेंगे ना, तब आपको पता चलेगा कि ज़बान यहाँ से निकलती है। ये जो ज़बान की मैंने कहा कि असातिज़ा ख़राब करते हैं, उसकी मिसाल ये है कि उर्दू को ख़राब करने वाले ये असातिज़ा ही तो हैं कि उसमें उन्होंने फ़ारसी घुसेड़ दी, अरबी, ये हिंदी है असल में, और इसको मतलब उसको इस्लाम कबूल करवाया गया और उसको उर्दू का नाम रखा गया। ये जो जुल्म, मैं तो जुल्म कहूँगा, क्योंकि इससे फिर आगे तकसीम की राहें खुलीं और खूनी तकसीम उसकी बुनियाद उस वक्त पड़ी जब इसको मुसलमानों की ज़बान कहा गया। जहाँ तक मेरा मुताला है इसमें, यहाँ शायद आप लोग जानते हो, अमर फयाज़ बुरोड़ो मेरे दोस्त हैं, बड़े भाई की तरह हैं, वो इस पर बड़ी रिसर्च कर रहे हैं। वो बैठे हुए हैं सामने इस महफिल में। अच्छा, तो उनकी मोहब्बत है, उनसे मैंने जितनी भी गुफ्तगू की है और जो मेरा मुताला रहा है, उनसे मैंने ये सीखा है कि ये हिंदी जो है ये सिंध इंडस वैली की बेटी है। इसको उर्दू बनाकर जो है इसको रियासती बयानिए से जोड़ने की कोशिश की गई उस वक्त से जब सर सैयद ने ये काम शुरू किया। तो कल्चर जो है वो तो आपके ज़मीन से निकलता है, आपके फितरत में होता है, इसे कोई चीज़ ऊपर से मुसल्लत नहीं कर सकती। कोशिश करके देख लीजिए। अब तो मुमकिन ही नहीं है, अब तो ग्लोबलाइजेशन का दौर है, अब सोशल मीडिया है, अब तो बिल्कुल मुमकिन नहीं है। लेकिन हम तो अनफॉर्चुनेटली अब भी इस बाइनरी में है कि मकामी कौमी और ये तस्कीम जो ये एक डिवीज़न है, ये अभी भी हम कैरी कर रहे हैं। मैं सरताज खान साहब की तरफ आऊँगी। जैसे मैंने पहले ही कहा कि पाकिस्तान एक कसीर कौमी मुल्क है और उस कसीर कौमी मुल्क में ये जो हमारे मकामी ज़बानें हैं, मकामी कल्चर है, जैसे पश्तून कल्चर है, बलोच कल्चर है, सिंधी कल्चर है, ये सारे पंजाबी कल्चर है, ये सारे कल्चर कहाँ पे इस मुल्क में खड़े हैं? ये मैं हमजा अलवी के एक लेक्चर का हवाला दूंगा, वो इस हवाले से ज़्यादा वाज़ेह। हमजा अलवी साहब ने
एक लेक्चर दिया टेरिटोरियल बेसिस ऑफ द नेशन पर, जो है उन्होंने तलाश करने की कोशिश की। तो हमजा अलवी साहब का कहना था कि 1943 में किसी इजलास में GM सैयद साहब ने हिंद और जो है सिंध की तकसीम कर रखी। तो उन्होंने कहा कि जब मैंने पंजाब में रिसर्च की तो मुझे ये समझ में आ गया कि हिंद और सिंध सिविलाइजेशन में एक फ़र्क है, और वो फ़र्क ये है कि जो हिंद का सिविलाइजेशन है वो कास्ट सिस्टम पर है, वो ज़्यादा फर्टाइल ज़मीन थी, और वहाँ जहाँ हमलावर भी जाते थे पंजाब से गुजर कर और सरहद से गुजर कर, पुख्तूनख्वा जिसको आप कहते हैं, उससे गुजर कर जाते हैं। तो उन्होंने कहा कि जो हमारा जो सिंध का कल्चर है ये बरादरी सिस्टम पर है, ये कोऑपरेशन पर है। यहाँ पर जो है इसकी जो पसमानदगी है, ये पसमानदगी लोगों को जोड़ दिया और उसने एक कल्चर बना दिया। और जो उन्होंने कहा कि अगर हमारे हुक्मरान जो अपना जो कल्चर सिंधु दरिया के गिर्द वो तलाश करते तो वो एक बेस बन सकती थी कि जो इसको जोड़े। ज़ाहिर है आप देखिए स्कर्दू से एक दरिया आता है, फिर हज़ारा आता है, फिर सवाबी, अटक से गुजर कर हमारे कराची से ज़रा आगे ठट्टा में जो है वो समंदर में मिल जाता है। तो ये जो सिंध का कल्चर है उनका ख्याल था कि अगर इसको बेस बनाया जाए तो जो है इसको जो हम जो है एक बुनियाद बना सकते थे। लेकिन उन्होंने कहा कि बदकिस्मती से जो हमारा हुक्मरान तबका है उसको बहुत जल्द जो है अपनी जो है उसको गैर महफूजियत का यकीन हो गया और उन्होंने इस्लाम और जो है उर्दू में पनाह लेनी शुरू की। अब जब आप पुश्तो ज़बान का ख़ासकर मैं आपको जिक्र करूँगा, पुश्तो ज़बान में 3 बड़ी खसूसियात है। पहली खसूसियत यह है कि पुश्तो ज़बान कभी हुक्मरान तबके की ज़बान नहीं रही। पूरे जो हुक्मरान तबका है अभी तक 18वीं तरमीम तक जो उसकी ज़बान हमेशा जो है फ़ारसी रहा है, उर्दू रहा है, अंग्रेज़ी रहा है। दुरानी हुक्मरान जिसको अहमद शाह दुरानी जिसको जो है ये लोग बाबा पुश्तून कहते हैं, उनको उनकी जो नस्ल थी उनको जो है फ़ारसी आती थी और वो जो है तर्जुमान रखते थे, पश्तूनों से बात करने के लिए वो जो है तर्जुमान रखते थे। तो पूरी हिस्ट्री में पुश्तो ज़बान प्राइमरी ज़बान से आगे जो है वो ना चली। हालांकि 1937 में ये कौम परस्त हमारे बरसर इक़्तिदार उन्होंने प्राइमरी ज़बान उसको बनाया। फिर जनाब 46 में आए, 46 के बाद तो 71 ये जो 70 में इंतखाबात हुए तो अप्रैल 1972 से लेकर जो है फरवरी 1973 तक उनका इक़्तिदार रहा। और आपके सिंध में जो है पीपल्स पार्टी की सूबाई हुकूमत ने जो है कौमी ज़बान जो सूबाई ज़बान थी वो जो है सिंधी को बनाया, जिसका बड़ा फ़ायदा भी हुआ बहुत। और लेकिन सुबह सरहद और जो है बलूचिस्तान में इन्होंने पाकिस्तान से ज़्यादा वफादारी दिखाने के चक्कर में नैब की हुकूमत ने जो है उर्दू को जो है कौमी जो सूबाई ज़बान बनाया, उसका बहुत नुकसान हुआ। तो पुश्तून जो हुक्मरान तबका है उसने कभी जो है 18वीं तरमीम में इनको मौका मिला था कि वो जो है इसको नाफिज कर लेते। और उसकी एक बड़ी बुनियादी जो है एक एंथ्रोपोलॉजिस्ट है, हमारे तारिक रहमान साहब की ज़बानों पर बहुत काम है, सब लोग जानते हैं। उन्होंने कोट किया फ्रेडरिक बार्थ को, उन्होंने जो है कि एंथ्रोपोलॉजिस्ट है नॉर्वेजियन, उसको कोट किया है कि जो पुख्तून वाली या पुश्तून वाली जो पुश्तूनों का कल्चर है उसमें जो पुश्तून की पहचान है वो पुश्तून वाली से, पुश्तो ज़बान से नहीं है। अब ये बहुत बड़ा मसला जो है वहाँ ये हुक्मरानों के मुफाद में भी जाता है। तो पुश्तून कल्चर को उन्होंने जो है पुश्तो ज़बान के सामने ला कर दिया। हम लोग कहते हैं डूइंग पुश्तो, यानी पुश्तो करना, उसकी जो ज़ाब्ते उन पर चलना। तो ये जो पुश्तो ज़बान अगर आप देख लें तो पुश्तो ज़बान की पूरी आबियारी जो है ये मज़ाहमती तहरीकों में, दही आवाम की जो मज़ाहमती तहरीक है उसमें हुई है। और अजीब बात यह है कि जो पुश्तो ज़बान के अल्फ़ाबेट्स बनाए और जिन्होंने इसको जो है पहली किताब लिखी खैरुल बयान, वो फिर रोशनाई या तहरीक जो थे एनलाइटन की जो मूवमेंट थी उनकी, उसमें जो है पुश्तो ज़बान जो है पली बड़ी। फिर जो ये 16वीं सदी का तकरीबन अकबर का ज़माना है कि उन्होंने अकबर के ख़िलाफ़ जद्दोजहद की और उसमें जो है पूरे नैरेटिव जो था वो मजहबी जो अशराफिया था उसके ख़िलाफ़, जो डोमिनेंट मजहबी अशरा था वो मुग़ल हुकूमत के ख़िलाफ़ भी थी रोशनाइया मूवमेंट, और वो जो है जागीरदारी के ख़िलाफ़ भी थी। तो सलीम राज साहब है हमारे तरक्की पसंद अदबी मुसन्निफ़ीन के सरबराह, अभी हाल ही में उनका इंतकाल हुआ। तो उनका कहना था कि ये जो पीर रोशान की तहरीक है ये पहली जो इस्तिमारियत के ख़िलाफ़ भी पहली तहरीक थी, ये कौमियत पुश्तून कौमियत की भी पहली तहरीक थी और ये तबक़ाती भी पहली तहरीक थी। वो कहते हैं कि ये तीनों अनासर उसमें जुड़े हुए थे। अगर आप बाचा खान की खुदाई खिदमतगार या रेड शर्ट मूवमेंट जिसको कहते हैं उसको भी देखें तो उसमें भी ये आपको ये तीनों अनासर जुड़े हुए नज़र आते हैं।
फिर जो दूसरी बड़ी तहरीक जो है वो खुशहाल खान के यहाँ चली, जो औरंगज़ेब के ज़माने में वो लड़े उनसे, और उसमें पुश्तो ज़बान जो है वो तरक्की कर गई। फिर बादशाह खान की जो तहरीक आई 1920 के बाद, उसमें बहुत बड़े तरक्की पसंद अनासर भी शामिल थे, किसान तहरीकों की जद्दोजहद करने वाले शामिल थे, उसमें हिजरत तहरीक और जो है खिलाफत तहरीक से मुतासरा लोग थे। आपको ये सुनकर हैरत हुई कि बरसगीर में सबसे पहले जो लोग सियासत में, आपके यहाँ भी और तमाम सूबों में जो लोग आए, तो वो खिलाफत तहरीक की पैदावार है, मिलिटेंट लोग आए, और वो नीम मजहबी भी थे। जैसे हमारे यहाँ जो है अब्दुर्रहीम पोपलदही साहब थे, वो सरहद के मुफ्ती आज़म थे, लेकिन वो जो है हमारे काका जी सनोवर हुसैन के साथ मिलकर किसानों को, और यहाँ तक कि उन्होंने जो है बंगियों के जो सफाई करने वाले अमला थे इंडिया को, उनको तक जो है मुनज़्ज़म किया। बादशाह खान ने भी जो है दही जो तहरीक चलाई, उसमें जो है पुख्तून रिसाला निकाला, जिसके गिर्द सारे मिलिटेंट लोग जो है जमा हो गए। तो मेरे कहने का मतलब ये कि पुख्तून जो नैरेटिव है, काउंटर नैरेटिव है, वो हमेशा दही तहरीकों में बना है। हमारी अशराफिया ने, पुश्तून अशराफिया ने कभी पुश्तों को उसका मुकाम नहीं दिया। मैं 18वीं तरमीम आपके सामने रख रहा हूँ, 1972 की जो असम्बली है वो भी रख रहा हूँ, और उससे पहले 1946 और 1937 की हुकूमत भी रख रहा हूँ। 88 में जो है ये पीपल्स पार्टी के साथ और फिर मुस्लिम लीग के साथ भी इक़्तिदार में आए। तो ये जो इनका जो मामला है हमारे पुश्तून अशराफिया का, ये फ़ारसी से जुड़े रहे, ये उसके कल्चर और अंग्रेज़ी कल्चर से अब भी जुड़े हुए, इनका कोई मुफाद नहीं है पुश्तों को आगे बढ़ाने में। बहुत शुक्रिया सरताज साहब। मकसद ही ये था कि पाकिस्तान की जो कसीर कौमी मुल्क है, पश्तून खिलाफ हूंदा, पर कंहिं बि ॿोली जी हेजेमनी ऐं तसल्लुत ऐं हिक हटी उहा नाजाइज़ आहे। सुभाणे जेकॾहिं असांजी ॿोली मड़ी वेंदी ज़ोरी कंहिं ॿिए माण्हू ते, त असां उन जे सां गॾु बीहंदासीं। त इन करे पाकिस्तान में जेका लिसानी जेका वहदानियत आहे, त हिक ॿोलीअ जी उहा उनजी शिकिल आहे बयानीअ जी। तव्हां निसाब जो ॻाल्हि पूरी करे चुका आहियो, सवेर मां नथो वरजाइणु चाहियां। मज़हब 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 करे हिननि फाशिस्ट टोला पैदा करे हे समाज उन बाहि में छॾियो आहे। नतीजे में हिन मुल्क खे जेतिरो, हिन मुल्क में असांजो चवणु इहो आहे त पाकिस्तान सेक्युलर हुजे, मज़हब खे जुदा कयो रियासत खां, मज़हब खे इनफरादी सम्झो ऐं करार ॾियो, पर मज़हब मज़हब करे हिननि मज़हब जो खानो ख़राब करे छॾियो आहे। जो अॼु हुजूम आहिनि जिन खे न ख़ुदा जी ख़बर आहे, न रसूल जी ख़बर आहे, न इस्लाम जी ख़बर आहे, न इस्लामी तारीख़ जी ख़बर आहे। हिकिड़ा फाशिस्ट टोला हुजूम आहिनि जेके तव्हांजे समाज खे यरमार कयो वेठा आहिनि। त इहो साॻी सूरत हाल माशी मफ़ादनि जी आहे। त इन सॼी जेका बीहक आहे क़ौमी बयानीअ जी, त मां चवणु चाहींदुसि, इन करे मूं सवेर चयो त सिंध जे अदब जो ऐं फ़िक्री तहरीक जो कमाल आहे जो अॼु असां वटि इक़बाल असांजो क़ौमी शाइर थी न आहे सघियो। उन लाइ एतिराम आहे केतिरनि वारनि सां। त हिक पासे इहो नाकाम क़ौमी बयानियो आहे जंहिंजी तशकील जे नाकाम मनसूबे में इन मुल्क जी तारीख़ जा 74 साल हिननि विञाया आहिनि ऐं तारीख़ मसक कयो आहे। ॿियो नुक़्तो जे ॻाल्हि था कयूं उहो इहो आहे त सिंध जे तारीख़ में सभई कमज़ोरियूं हूंदियूं, असांजूं बतौर समाज जे सभई ख़राबियूं हूंदियूं, यकीननि समाज आहियूं, पर कुझु असांजे तारीख़ जूं हिकिड़ियूं ॾाढियूं हसीन हक़ीक़तूं बि आहिनि। उन में जेका मूं सवेर ॻाल्हि कई उहा इहा आहे त सिंध जे समाज रिकॉर्डेड हिस्ट्री में कंहिं बि ग़ासिब रियासती बयानीअ खे कॾहिं बि ज़मीन ते पेर खोड़ न आहिनि ॾिना। अरब आया, मोहम्मद बिन कासिम आयो, वियो हलियो, अरबन जो दौरु वियो हलियो। अरबन जो बयानियो अॼु सिंध धरतीअ ते मौजूदु न आहे। अॼु बि सिंध जो समाज मोहम्मद बिन कासिम खे ग़ासिब सम्झे थो ऐं ॾाहर खे पंहिंजो सूरमो सम्झे थो। तव्हां ॾिसो त अरगून तुरखान दौरु सिंध में बदतरीन दौरु हो। अरगून तुरखाननि जूं क़बरूं मकली में आहिनि, उन्हनि जो बयानियो सिंध में तव्हांखे किथे बि नज़र न ईंदो। त ईअं तव्हां ॾिसंदव त कॉलोनियल दौरु हुजे या पाकिस्तान खां पोइ, त सिंध जे अदब, मां चवणु इहो चाहियां थो त ईअं न आहे त कोई जदीद सिंधी अदब मज़ाहिमत कई आहे। असांजे क्लासिकल अदबी रिवायतुनि बि उन्हनि बयाननि खे रद्द कयो आहे, उनजी मज़ाहिमत कई आहे। ऐं रुगो ईअं न आहे त रियासती जेके मज़हबी तंग शिकलियूं तंग सचल सरमस्त छा आहे, सचल सरमस्त जेको पाण मज़हबी घराणे मां हो ऐं मीरनि जे साहिबी जो शाइर हो ऐं करोड़नि जो ज़माने में बि आख़िरी ज़माने में हुयो, सचल सरमस्त बुनियाद लोॾे छॾिया उन ज़माने जी मुलाहियत जा ऐं मज़हबी तंग नज़रिये जा। त इहो तसलसुल आहे जेको सिंध जो समाज फ़िक्री, सकाफ़ती, सियासी ऐं अदबी तरह 20वीं सदी में खणी आयो ऐं जंहिंमें असांजा हे सभु नक़ीब आहिनि
जतोई हैदर बख्श हुजे, साईं GM सैद हुजे, मोहम्मद इब्राहिम जोयो हुजे, शेख अयाज़ हुजे, बुखारी हुजे, अमर जलील हुजे, अदी नूर हुजे, पूरो जेको दौर आहे, हर दौर में असांजो जेको अदब आहे, जेका अदब जी वतन दोस्त, अवाम दोस्त, रोशन ख़्याल ऐं तरक़ी पसंद रिवायत आहे, उहा कंहिं बि रियासती ग़ासिब बयानीअ खे क़बूल नथी करे। त मां सम्झां थो, ऐं जेका दोस्तनि ॻाल्हि कई, इहा साॻी सूरत हाल तव्हां ॾिसो त अॼु बि बलोचिस्तान में इहो क़ौमी बयानियो लावारिस आहे। अॼु बि ख़ैबर पख्तूनख्वा में ॿोली खणी हिननि खां खसी वई आहे, पर इहो क़ौमी बयानियो लावारिस आहे। त असांजो चवणु, मां पंहिंजी ॻाल्हि पूरी कंदुसि, त रियासत 74 साल ज़ाया कया आहिनि पाकिस्तान जे क़ौमुनि जा, पाकिस्तान जे माण्हुनि जा, इन सॼे दौर जा। ऐं हे जेको तव्हां सवेर पूरे सेशन में ॻाल्हि करे चुका आहियो, त हीउ जेको हिकु निसाब आहे, इहो वरी हिकिड़े घण क़ौमी, हिकिड़े मुल्क में वहदानियत जो निज़ाम लागू करण जो हिकिड़ी नाकाम कोशिशि आहे, जंहिंसां सिंध जो समाज ऐं ॿिया समाज यकीनन मज़ाहिमत करे बि रहिया आहिनि ऐं वधीक कंदा। इहो बयानियो हेसि ताईं नाकाम थी चुको आहे, त हाणे अॻियां वरी कीअं पेर खोड़ींदो। इन करे इहा जेका हिन वक़्तु कोशिशि पई थिए पाकिस्तान में, इहा हिकिड़ी ख़तरनाक रांदि आहे, जेका मुल्क जो रहियल नूर बि चट कंदी। इन करे असां चऊं था त असांखे हिन मुल्क में हिकु बयानियो न खपे। तव्हां सवेर ॻाल्हि कई त हिकिड़ो ॿारु दादू में वेठो आहे, उहो जॾहिं नानी खां ॿुधे, ॾाॾी खां ॿुधे, पीउ माउ खां ॿुधे, ॻोठ में ॿुधे त सूरमा दूल दरिया खान आहे, उते ॿुधे सूरमो मुंहिंजो मखदूम बिलावल आहे, सूरमा हुनजा के ॿिया आहिनि, किताब में मौलाना शौकत अली। बाबा शौकत अली जो त शरीफ़ माण्हू वीचारो, पर शौकत अली जो कहिड़ो तालुक़ु दादू वारे सां, शौकत अली जो कहिड़ो तालुक़ु बलूचिस्तान वारे सां। हे सभु हिंदुस्तान जे माइनॉरिटी प्रोविंसिस जा मढ़ियल कूड़ा हीरोज़ आहिनि, जेके तव्हांजे निसाब में अची शामिल थिया आहिनि। इन करे असांजे हिन मुल्क में असांखे उहे बयानिया खपनि जेके असांजे तारीख़ जी तर्जुमानी कनि, असांजे अवाम जी तर्जुमानी कनि, धरती मां फुटी निकिरनि ऐं सेक्युलर हुजनि, रवादार हुजनि। इन करे असांजो जेको चवणु आहे त हे जेको तव्हां करे रहिया आहियो, तूं तीर आज़मा हम जिगर आज़माए, तव्हां जॾहिं बि शिकस्त खाइणु चाहियो तव्हांजी मर्ज़ी आहे, असां शिकस्त न खाधी आहे, असां पंहिंजे सेक्युलर तारीख़ी बयानी तां हथु न खणंदासीं। मेहरबानी जामी सिंधु जी। या हाँ, एक मैं सवाल भी आपसे पूछ ही लूँ, तो अब जिस दौर में हम जी रहे हैं उसमें अब बार बार हमारे कानून में पड़ता है 5th जनरेशन वार। अब बयाने को भी जंग का नाम दिया गया है, तो इस 5th जनरेशन वार जहाँ पे सोशल मीडिया है, फेक सोशल मीडिया अकाउंट्स हैं और पॉइजनिंग हो रही है हमारे यंग जनरेशन्स की, उस दौर में हम इस तजाद से, क्योंकि ये जो कौमी और मकामी तजाद है ये तो डिवाइड कर रहा है, ज़बानों को आपस में लड़ा रहा है, कल्चर्स को आपस में लड़ा रहा है, तो हम इससे कैसे निकल सकें? मैं सबसे पहले तो सर की एक बात को आगे बढ़ाना चाहूँगा। इन्होंने कहा कि शौकत अली और मौलाना मोहम्मद अली का दादू से क्या ताल्लुक़। मैं ये कहूँगा उनका हिंदुस्तान से ही क्या ताल्लुक़ था, इसलिए कि वो तो ऐसी खिलाफत के लिए खड़े हो गए थे जो खुद मतलब जहाँ वो नाफिज थी वो खिलाफत, उन्होंने खुद ही उसको कत्ल करके जान छुड़ा रहे थे। तो वो ये लोग तो मतलब एक ऐसी ख्याली दुनिया के पुजारी थे जिसका कहीं कोई वजूद नहीं था। अब बात आती है 5th जनरेशन वार की, तो ये मतलब एक दिल खुशकुन नारे होते हैं। मतलब आप शायरों को पढ़ती हैं, उर्दू शायर जो है ना, वो बड़े ढूंढ ढूंढ के अल्फाज लेके आते हैं और अपने महबूब की ऐसी तस्वीर कशी करते हैं कि वो महबूब भी वो सोचता होगा ए मैं हूँ। तो अब ये वही लोग हैं बेचारे, शायरी करते करते उन्होंने ये सारे काम भी शुरू कर दिए, मुल्क भी चलाना शुरू कर दिया। फिर ये तो वो एक खूबसूरत सा नाम वज़ा करके रख दिया गया है। शायरी करते करते तो नहीं, जंग करते करते मुल्क चलाना शुरू कर दिया। नहीं, बेसिकली तो जिन लोगों ने ये मुल्क बनाया वो बुनियादी तौर पे शायर ही थे सारे। हमें तो ये भी बताया गया कि एक शायर ने एक ख्वाब देखा था, फिर वो तो अब वो शायर बेसिकली शायर सियालकोटी थे, उनको शायर मशरिक़ बना दिया गया। जबकि शायर मशरिक़ अगर कोई है जिसे मग़रिब में
शायर मशरक़ माना गया, वो तो मौलाना रूम है, ठीक है ना। अब अगर हम अगर किसी को कौमी शायर बनाते हैं तो वो सचल सरमस्त हो सकते हैं, क्योंकि उन्होंने इस खित्ते की तमाम ज़बानों में शायरी की है, और तो कोई मुझे नज़र नहीं आता। अल्लामा इकबाल अल्लामा भी नहीं थे, वो बेचारे एक सीधे सादे हुक्का पीने वाले एक मलंग टाइप के आदमी थे जो मैंने पढ़ा है भाई, वो उस हिसाब से जी उस हिसाब से। तो अब ये 5th जनरेशन वॉर कुछ नहीं है। दरअसल होता ये है कि मैं जो मैं आपसे अर्ज़ करना चाहूँगा कि कल्चर का तज़ाद उस वक्त पैदा होता है जब आप किसी चीज़ को तक़द्दुस दे दें। आपकी सिंधी टोपी पूरी दुनिया में पहनी जाती है, आप कहें कि सिंधी टोपी पहनने के लिए वज़ू करना ज़रूरी है, फिर तज़ाद तब पैदा होगा, तब कोई सिंधी टोपी को हाथ लगाते हुए डरेगा। आपने उर्दू ज़बान को मुसलमानों की ज़बान करार दे दिया तो लोग उससे मुतनफ़िर तो होंगे ना, क्यों नहीं होंगे। आप उसको रियासत की ज़बान करार देंगे, उसको मज़हब की ज़बान करार देंगे। देखिए, मुसलमानों की ज़बान तो सिंधी भी है, बलोची भी है, पश्तून भी है। मसला मुसलमानों की ज़बान से नहीं, रियासत की ज़बान से। मसला वही मैं अर्ज़ कर रहा हूँ ना कि मज़हब जब देखें, एक मसनूई रियासत जब आप तश्कील देते हैं और उसकी कोई बुनियाद नहीं होती और आप चाहते हैं कि उसकी बुनियाद एक मज़हब पे रखी जाए, तो आपको बहुत सारी चीज़ें मसनूई तौर पे तश्कील देनी पड़ती हैं। उसकी कोई बुनियाद नहीं है, तो अब उसकी बुनियाद बनाने के लिए उर्दू ज़बान को मुसलमानों की ज़बान करार दिया गया, फिर उसको कौमी ज़बान करार दिया गया, फिर तमाम ज़बानों के रद्द पे उसको खड़ा किया गया, जो कि मुमकिन नहीं था। तो अच्छा, ना तो आप उर्दू ज़बान में कोई ऐसे तराजिम कर रहे हैं कि वो बैनुल अक़वामी सतह पे कोई जैसे जापानी ज़बान है, उसमें दुनिया भर से तराजिम होते हैं, चीनी ज़बान है, जर्मनी है, तो उर्दू में ऐसा क्या काम किया गया सिवाय शायरी के। तो ये वो लोग हैं दरअसल जो ये रियासत चला रहे हैं, ये शायरी ही समझते हैं कि जिस तरह शायरी की जाती है, महबूब को एक दिल खुशकुन अल्फाज दे के और उसका दिल खुश किया जा सकता है, तो इसी तरह ये समझते हैं कि रियासत को भी इसी तरह चलाया जा सकता है अच्छे अच्छे अल्फाज दे के। असल में बात तो ये है कि हमें तो, जैसे जामी साहब ने कहा कि हमें तो उर्दू से भी प्यार है, हमें तो बलोची पश्तून से भी प्यार है। अब हम इस बात के लिए सोचना चाह रहे हैं कि आखिर अगर रियासत हमें तफरीक कर रही है और हमें डिवाइड कर रही है, हमारे बीच में तज़ाद पैदा कर रही है, तो हम क्यों नहीं उस रियासत की जो एक हेजीमनी है, रियासत का जो स्कीम है, उसका काउंटर नहीं लेके आ सके। तो सरताज खान, आपसे यही सवाल है कि एक दौर में नेब था और जिसने पूरे 1 यूनिट के ख़िलाफ़ मिलके पश्तून की तहरीक, बलोच की तहरीक, सिंधी की तहरीक और बंगाली की तहरीक साथ खड़ी थी। अब पश्तून मूवमेंट एक तरफ जा रही है, बलोचिस्तान में गवादर हुकूक तहरीक दूसरी तरफ जा रही है और सिंध के अंदर जो तहरीकें हैं वो तीसरी तरफ जा रही हैं। तो रियासत तो तस्कीम कर रही है, लेकिन हम क्यों नहीं जुड़ रहे हैं? बदकिस्मती से हमारे जो दानिश्वर हैं, ख़ास कर ये हमारे तो 2 बड़े बड़े दानिश्वर बैठे हैं मेरे दाएं बाएं, उस पर पोस्ट मॉडर्निज़म का बहुत ज़्यादा जोर आया 1980 की दहाई में। और अगर आप ये हमारे इमदाद काजी साहब भी बैठे हैं, ये जानते हैं कि कौमी इनकलाबी पार्टी को इस बुनियाद पर तहलील किया गया, वो लेफ्ट की सबसे बड़ी पार्टी बन गई, तो उनके लोगों ने जो है इलेक्शन में काफ़ी वोट भी लिए। तो अफरा सियाब साहब ने कहा कि हमें अब जो है दूसरा दौर हो गया है, आ गया न्यू वर्ल्ड ऑर्डर आ गया है बुश सीनियर का, और हमें जो है अमेरिका जो आकर आज़ाद करा देगा। और अब जो जबर के ख़िलाफ़ जो ऑपरेस्ड नेशन की जो है हर एक अपनी अपनी लड़ाई है, लड़ ले, और जो है हमने पार्टी तहलील कर दी। ये बहुत बड़ा डिज़ास्टर था। हमारा जो आखिरी तहरीक मिलकर जो सारी कौमियतों ने मिलकर लड़ी, वो आपको जो है एक कालाबाग डैम का इन्होंने जिक्र किया, कालाबाग डैम के ख़िलाफ़ सारे लोग जो है एक साथ लड़े थे। MRD के बाद जो है जो बाचा खान जो है काफ़ी कम जो है उम्र में जो है वो व्हील चेयर पर आए थे और जो है उन्होंने उसके ख़िलाफ़ मुहिम चलाई।
उसके बाद जो डोमिनेंट पश्तून जो आया, जो बयानिया ने आया था, वो पोस्ट मॉडर्निज्म से सारे लोग मुतासिर थे और उन्होंने जबर और एहतिसाल की तो थ्योरियाँ तो बिल्कुल ही रद्द कर दी। मार्क्सिज्म जो है एज ए ग्रैंड नैरेटिव था उसको जो है फेंक डाला कि न कि हम जो है हम पोस्ट मॉडर्न दौर में आ गए, बाद जदीदियत दौर में आ गए, इसके अलग तकाजे। और पश्तूनों में ख़ासकर ये आया कि हमें जो अब मिलकर जो है किसी के साथ मिलकर नहीं लड़ना है, हमने जो है ख़ुद ही अपनी आज़ादी हासिल करनी है। अगर अमेरिका या अगर आप टोनी नेगरी और जो है माइकल हार्ट की किताब एम्पायर पढ़ें और 1990 की दिहाई की सियासत देख लें तो आपको उसमें वो बोलती नज़र आएगी। वो ये था कि अब अक़वाम मुत्तहिदा बड़ा सुप्रीम बनकर आ गया है और अब जो है सारी जो और पश्तूनों ने ख़ासकर या मोहम्मद अफजल ख़ान लाला हमारे थे, उन्होंने एक किताबचा पुख्तून वहदत के नाम से लिखा। पश्तो उर्दू में भी आप पढ़ भी सकते हैं, वेब पर भी मिल जाता है। उसमें लिखा कि अब अमेरिका की ज़रूरत है कि वो पुख्तूनिस्तान बना कर दे, यानी वो अमेरिका, वो साम्राज्य जिसके ख़िलाफ़ इन्होंने इतनी बड़ी जद्दोजहद लड़ी, तो सारे नज़रियात से जो है पीछे चले गए। और ये मैं 18वीं तरमीम को इस तरह नहीं देखता जिस तरह लोग कहते हैं कि उसने जो है हमारी सूबाई सियासत को जो है बढ़ा दिया, ऐसा है नहीं। असल में वो जो पोस्ट मॉडर्निस्ट नज़रियात थे जो आ गए कि हमने जबर के लिए भी जो है अलग तौर पे लड़ना है। अपने झील पाक सीमेंट का जो यहाँ पे मैंने देखा उसमें जो है मज़दूर सारे अलग अलग जो है कौमियतों की बुनियाद पर जो है झील पाक सीमेंट के ख़िलाफ़ जो यहाँ जद्दोजहद हो रही थी, मैं आया भी था उसमें, हमारे इमदाद काजी साहब भी मौजूद थी, तो उसमें अलग अलग कौमियतों के जो है कहा गया कि हम अलग अलग लड़ेंगे। तो ये जो पोस्ट मॉडर्निस्ट नज़रियात जिनका बहुत ज़्यादा फैलाव हुआ वो जो है हम पर आ गए। लेकिन आपको हैरत होगी, हमारे मैं ख़ासकर पश्तूनों का आपने PTM का जिक्र किया, देखिए PTM का एक बयानी है, उसका जो है उसका जो पूरा नारा है आप वो देखें, द सिंह आज़ादी रहा, व्हाट काइंड ऑफ फ्रीडम इज़ दिस। उसका नारा ये है कि ये किस किस्म की आज़ादी है, यानी आपको बोलने की आज़ादी नहीं है, आपको जो है कोई एहतजाज करने की आज़ादी है, आपको जो है तंजीम बनाने की आज़ादी नहीं है, आपको किसी मुल्क के किसी हिस्से में जाने की आज़ादी नहीं है। तो उन्हें तो पूरा चैलेंज कर दिया। जैसे अगर आप देख लें तो हमारा जो आप भी TV पर भी देखते होंगे एक खटक डांस दिखाते रहते, वो पश्तून कौम परस्ती की जो नई तहरीक है PTM, उसमें उस डांस को जो है मुस्तरद किया गया। और अब जो है वो अतण जो मिलकर जो है वज़ीरिस्तान के टाइप का डांस है, उस पे जो है सारे लोग मिलकर उसको करते। आपको हैरत हुई कि अभी कायद-ए-आज़म यूनिवर्सिटी इतनी एलीट क्लास की यूनिवर्सिटी है, उसमें BS लेवल पर इतनी पश्तून लड़कियाँ गए, उन्होंने वहाँ पर जो है अतण डाला, वो जो ख़ासकर वहाँ एक डांस किया। तो उस तहरीक के साथ फिर जो है एक ये जहती की तहरीक आई। मैं आपको बताऊं, हमारे दोस्त है मुश्ताक राजपर साहब है, उन्होंने अभी जब टाइम्स स्क्वायर पर अभी कल्चर डे बनाया तो उसमें अफ़गान उन्होंने तस्वीरें शेयर की बच्चों की, ये मेरे बच्चियों के अफ़गान दोस्त है, पश्तून दोस्त है, उनके साथ डायस्पोरा के साथ वहाँ पर टाइम्स स्क्वायर में वो मौजूद थे। फिर उस जब आयशा गुलैला गई जब वाशिंगटन के सामने एहतजाज करने PTM के लिए, तो मुश्ताक राजपर उनके साथ गए। तो ऐसा नहीं है कि सारे लोग डिवाइड है, जहाँ मजलूमों की जद्दोजहद है, ऑप्रेस्ड नेशनलिटीज़ है, वो मिलकर भी जद्दोजहद कर रही है। लेकिन आपने बहुत अच्छा कहा कि जब तक आपस में जुड़ेंगे नहीं, मिलेंगे नहीं, और रियासत की जो ये डोमिनेंट एक थ्योरी है कि हमें काउंटर ही करना है, काउंटर तो एनिमी को ही करना पड़ता है, तो हमें एनिमी नहीं बनना, एक दूसरे के साथ जुड़ के एक बयानिया देना है। 3 पर्चियाँ मेरे पास आ गई है इमदाद साहब, तव्हां खां माज़रत खां 3 पर्चियूं अचे चुकियूं, त टाइम पूरो थी चुको आहे, पर मां 2 सवाल पिंडाल मां वठी सघां थी, पर सवाल हुजनि महिरबानी करे कमेंट्स ड्रिघा न हुजनि, सवाल हुजे। तव्हां पंहिंजे सवालनि जो कोटा पूरा करे छॾियो आहे। महेश हाणे कंहिं ॿिए खे ॾियो वारो। रियासत नेशनल सिक्योरिटी के बुनियाद पे सारा मुल्क चला रही है, कोई भी काम करने नहीं दे रही है। हज़ारों लोग लापता होते हैं, उसको नेशनल सिक्योरिटी के नाम पे चलाया जा रहा है। असल मकसद समाज की ह्यूमन सिक्योरिटी है, उसके लिए महेश जो कमेंट है, सवाल नहीं, उसके लिए जो अदब में जो कल्चर है, पंजाबी में एक अखबार नहीं है, पख्तून में 2 अखबारें हैं, तो मतलब किस तरह लोगों को अदब उसमें क्या कर रहा है, आज का अदब उसके लिए कुछ काम कर रहा है या आप? जमील साहब आप जवाब दे दें। सबसे पहले तो मैं अयाज मेलो की मिसाल दूंगा कि ये इससे बड़ी मिसाल क्या होगी। और सिंध में तो इस हवाले से बहुत काम हो रहा है। सिंध में जिस तरह किताबें लिखी जाती हैं सिंधी ज़बान में, मैंने अक्सर अपने दोस्तों से कहा है कि इन किताबों का तर्जुमा उर्दू में होना चाहिए। तो वो बेचारे कहते हैं कि अगर इनका तर्जुमा उर्दू में हो गया तो ना तो किताबें रहेंगी ना हम रहेंगे। तो लेकिन सिंधी पढ़ रहे हैं,
सिंधी में जो अदब लिखा जा रहा है वो सराहियत कर रहा है और वो तब्दीली भी ला रहा है। तो ऐसी कोई बात नहीं है, सिंध में काफ़ी चेंजिंग आ रही है। आप बेफिक्र रहें, हमारी जो बहनें हैं वो इतना बड़ा मेला सजा रही हैं, तो ये कम है क्या? जामी साहब का मुझे सवाल है तो सिंध में नस्ली बुनियाद ते सिंधी ऐं उर्दू आबादी जो जेको बयानीअ में जेको तज़ाद गुज़िरियल 50 साल खां मौजूदु आहे, शिदत सां मौजूदु आहे, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? फ्यूचर में इहो हल थींदो या इहो ईअं ई पियो ॻाल्हिबो? महिरबानी। ॾिसो शबीर साहब, जेको तव्हांजो सुवालु आहे त ज़ाहिर आहे हाणे वॾो डिघो मौज़ू आहे त पार्टीशन प्लान में माइग्रेशन शामिलु न हुई ऐं इहो तसवर ई न हो त को हितां हिंदू ईंदा हलिया ऐं हिंदुस्तान मां एतिरी वॾी आबादी ईंदी। इहो हिकिड़ो तारीख़ जो हादसो हो, जबर हो, जंहिं नतीजे में सभु इहो थी चुको, पर बहरहाल थी चुको। हाणे सुवालु इहो आहे त जिते बि दुनिया में डाइवर्स पॉपुलेशन्स हूंदियूं आहिनि, उनजे विच में हिकिड़ा तज़ाद हूंदा आहिनि, फ़र्क़ु हूंदा आहिनि, लिसानियाती बि हूंदा आहिनि, मफ़ादनि जा बि हूंदा आहिनि, सकाफ़ती बि हूंदा आहिनि, ऐं इहे इन में का अजब जी ॻाल्हि न आहे। असुलु सवालु इहो न आहे त उहे फ़र्क़ु मौजूदु हुया ऐं आहिनि। असुलु सवालु इहो आहे त उन्हनि फ़र्क़नि खे असां डील कीअं कयो। त मां सम्झां थो त असांजो समाज ॿिन्ही तरफ़नि खां इन क़ाबिलु हुयो त उहो हिकिड़े बतदरीज पूरे प्रोसेस में पंहिंजा उहे तज़ाद ऐं इख़्तिलाफ़ ऐं फ़र्क़ु हार्मोनाइज़ करे हा, जेकॾहिं हल न बि करे हा त। पर रियासती इंटरवेंशन ऐं रियासती बयानीअ ॻाल्हि साॻी वरी ऐं रियासत तरफ़ां पैदा कयल फ़ाशिस्ट क़ुवतुनि तव्हां ॾिठो त उन सॼे असांजी हिक ॿिए जी वेझड़ाईअ खे डिस्टर्ब कयो। पर मां सम्झां थो त को बि समाज डिघो अरसो इन्हनि मुसीबतुनि में फाथल नथो रहणु चाहे, नथो रही सघे। इहो ई सबबु आहे जो अॼु तव्हां ॾिसो पिया त अयाज़ मेले में को फ़र्क़ु न आहे, सिंधी उर्दू अदीबनि में, कराची में फ़र्क़ु न आहे। अॼु कासिमाबाद में दुकान खुलिया पिया आहिनि उर्दू स्पीक आबादी जा, लतीफ़ाबाद जो सॼो मार्केट जो क्लाइंटेज सिंधी माण्हू ॾियनि था, ऐं पूरी सिंध ईअं आहे, कराची शहर बि ईअं ई आहे। त मां सम्झां थो त हाणे इहा सेंस ऑफ रियलाइज़ेशन वधे पियो। असांखे गॾिजी उन रियासती वहदानी बयानीअ खे ऐं उन शइ खे काउंटर करिणो आहे जंहिंमें असांजी डिस्टिंक्शन बि बाक़ी रहे ऐं असां कोएग्ज़िस्ट करे सघूं। महिरबानी जामी साहब, तव्हांजी तमामु घणी, मां पंहिंजे सभिनी पैनलिस्टनि जी तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां। हीउ तमामु वॾो मौज़ू आहे, हिनखे हिकिड़े कलाक में समेटिजणु तक़रीबन नामुमकिन आहे। पर सवालु इहो आहे त इन्हनि जन शयुनि खे हिकिड़ी बाइनरीअ में असांखे ॾेखारियो वञे थो ऐं हिक ॿिए जे ख़िलाफ़ु बीहारियो वञे थो त या हीअ आहे या हीअ आहे। उहा जेका पूरी स्कीम असांखे रियासती हिकिड़े अचे थी नैरेटिव में, उन खां हटी करे उन खां ॿाहिरि निकिरी असांखे हिक ॿिए जे ख़िलाफ़ु न, पर हिक ॿिए सां गॾु बि हिकिड़ी कंस्ट्रक्शन करणी आहे हिकिड़े नए बयाने जी, जेको इंक्लूसिव आहे, जंहिंमें सभु ॿोलियूं, सभु कल्चर, सॼो पाकिस्तान जो अदब शामिलु हुजे ऐं उहो ई हिकिड़ो मज़बूत अवामी बयानियो हूंदो। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी।